जो रिपोर्टर अदनान भट्टी। जी अदनान, छा सूरत हाल आहे जो हड़ताल के हवाले से एहतजाजी मुज़ाहरा भी थिया कि छा तफ़सील नवा वठण वाले सां? जी नादिया, जिस्मम ज़िलई अॻवान हमीद सिंधी ऐं बख्श अली मुगेरी के घरनि ते चढ़ाई ऐं उन्हनि जे घर भातियुनि खे गिरफ़्तारी वारे अमल के ख़िलाफ़ शहदाद कोर्ट में जिस्मम पारां मुकमल तौर ते शटरबंद हड़ताल कई वई। शहदाद कोर्ट जी जेके भी शाही बाज़ार, रेशम गली, लांगा मार्केट, जरवार मार्केट, सब्जी मंडी, अनाज मंडी समेत समूरो नंढो तोड़े वॾो कारोबार मुकमल तौर ते बंदि रहियो आहे। हिन वक़्तु शहदाद कोर्ट में जेको आहे सो अञा ताईं कारोबार बंदि आहे। सब्जी मंडी में दुकानदारनि ऐं कारकुननि में चक्रियूं भी थियूं आहिनि। उते छिकटाइण वारी सूरत हाल पैदा थी वई। दुकान बंदि कराइण वारे सिलसिले में उनखां बाद में शहदाद की पुलिस पार्टी उन ते कंट्रोल कयो आहे। हिन वक़्तु नादिया मां इहो ॿुधाईंदो रहां त शहदाद कोर्ट में जिस्मम पारां सोहेल भट्टी, ज़ाहिद सोलंकी जी अॻुवाणी में शहदाद कोर्ट जे कोटू मोटू चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु उहो मुज़ाहिरो जेको आहे कोटू मोटू चौक खां थींदो, शाही बाज़ार में पहुची वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो। उहो हिन वक़्तु शहदाद कोर्ट में एहतजाज करे रहिया आहिनि। हिन वक़्तु शहदाद कोर्ट में अञा ताईं कारोबार मुकमल तौर ते बंदि आहे। हर मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ मार्केटनि जे चौकनि ते पुलिस खे तैनात कयो वियो आहे ऐं मुकमल तौर ते शहर में जेका अणवंदड़ वाक़ियो कोई पेश न थी सघियो आहे। हिन वक़्तु शहदाद कोर्ट में मुकमल तौर ते कारोबार बंदि हुजण सां गॾु अञा ताईं जेके मुज़ाहिरनि जो जेको सिलसिलो ऐं रैलियुनि जो जेको सिलसिलो अञा ताईं जारी आहे। जी अदनान, वाज वरी मेहरबानी तफ़सील का करण लाइ। नाज़रीन, अदनान भट्टी असांखे तफ़सील ॾेई रहियो त जिस्मम नसीराबाद जे अॻवान हमीद मुग़ैरी जे घर ते पुलिस चढ़ाई, संदुस घर भातियुनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ कंबर शहदाद कोर्ट ऐं नसीराबाद में हड़ताल कई वई आहे ऐं कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त गिरफ़्तार कयल जिस्मम अॻवाननि जे घर भातियुनि खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जिस्मम कारकुननि एहतजाज कंदे ॿुधायो त पुलिस बिला जवाब जिस्मम अॻवान हमीद मुग़ैरी जे घर ते चढ़ाई करे संदुस घर भातियुनि खे गिरफ़्तार कयो आहे। हिन वक़्तु कंबर शहदाद कोर्ट ऐं नसीराबाद जे शहरनि पंहिंजो समूरो कारोबार बंदि करे छॾियो आहे। हड़ताल आहे जॾहिं त एहतजाजी मुज़ाहिरनि ऐं धरननि जो सिलसिलो बि जारी आहे, पर हिन एहतजाजनि जो अञा ताईं को नोटिस नाहे वरितो पियो। ऐं नाज़रीन, हाणे बुलेटिन में शामिल कंदासीं कुझु वधीक ख़बरूं।